रियल इशूज़ में एक दफ़ो ॿीहर भली कार नाज़रीन जामशोरो ज़िलो जेको इंतहाई अहम ज़िलो आहे दरसकान जो देस आहे। सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर सैद मुराद अली शाह जो ही अबाणो ज़िलो आहे। मुराद अली शाह 8 सालनि ताईं मुसलसल सिंध जी वॾी वज़ारत ते रहियो, पर अफ़सोस सां चवणो पए थो त ॿियो त ठहियो, जामशोरे ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके तरक़ियाती कम थिया उहे बि सभिनी जे साम्हूं आहिनि। पर जामशोरे ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ख़ासि तौरु मांझनि तालुके जी ॻाल्हि कयूं ऐं कोटड़ी तालुके जी ॻाल्हि कयूं त उते जे रहवासियुनि खे पीअण जो पाणी बि फ़राहम न कयो वियो। म्यूनिसिपल कमेटी ॿोलाड़ी में पिणु इन क़िस्म जी सूरत हाल आहे। इन हवाले सां पेश आहे असद मंगरे जी ही रिपोर्ट। पानी न हुअण जे करे हिकिड़ो लाश पियो हुयो जनाज़ो, उनखे गुसल ॾियण लाइ पाणी कोन हो। हिते तव्हांखे ॿुधायां त टैंकर 3 खां 4,000 रुपया ऐं ताज़ो कनेक्शन बि कटियल आहिनि। मस्जिद में बि इंतज़ाम आहे, कंहिंखे पाणी फ्री जो टैंकर ॾियण लाइ तयारु न आहे। टैंकर माफ़िया बिल्कुलु टैंकर माफ़िया हुन बंगले जे माण्हुनि जा आहिनि जेके 4 दफ़ा MPA, 3 दफ़ा MNA, उनखां पोइ नाज़िम बि उहो रहिया। हिन टाइम पूरे ज़िले जा मालिक बि पाण खे उहे था सराइनि, किंग बि उहो था सराइनि, पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त असां वटि पाणी जो ढुक बि कोन्हे। न फ़क़ति एतिरो, पर 8 सालनि ताईं CM सिंध रहंदड़ मुराद अली शाह बि पंहिंजे ज़िले जे माण्हुनि खे साफ़ पाणी न पहुचायो। मुंहिंजा ई अछा वार हिन इलाइक़े में थी विया आहिनि। तक़रीबन वोट बि इक़्तिदार वारी पार्टी खे ॾींदा अचूं पिया, पर पाणी खां पोइ बि कुझु न आहे। ही त खणी हिकिड़ो आहे, पर हिन पीरसन जहिड़ा हज़ारे माण्हू आहिनि जेके हर इलेक्शन में वोट PPA खे ॾींदा आहिनि, पर उन पार्टी जे चूंडियल नुमाइंदनि ॿियो त ठहियो, खेनि पाणी ढुक बि न ॾिनो। पोइनि चूंडियुनि में हिन सीट तां सिकंदर राहपोटे खे MNA बणाए नओं तजुर्बो कयो वियो, पर उहो तजुर्बो बि हितां जे रहवासियुनि लाइ नाकामियुनि खां सवाइ कुझु न खणी आयो। हितां जा हज़ारे ग़रीब माण्हू हिन शदीद महांगाई जे दौर में बचनि लाइ अटो लप वठनि या टैंकर माफ़िया खे हज़ारे रुपया ॾेई पाणीअ जो बंदोबस्तु कनि। पाणीअ मथे झूपड़ा मूरख उञ मरनि। बिल्कुलु हिते ईअं ई आहे। कराची वाह जी कंधीअ ते आबाद म्यूनिसिपल कमेटी ॿोलाड़ीअ जा हज़ारे रहवासी वरियनि खां पाणी ढुक लाइ परेशान आहिनि, पर हिन मसइले जो हल इंतिहाई सवलो हुजण बावजूदि हितां जे चूंडजंदड़ नुमाइंदनि अॻूणे वॾे वज़ीर तोड़े कामुरनि ही मसइलो हल करण लाइ कॾहिं बि संजीदा कोशिशूं न वरितियूं। कोटड़ी भरिसां आबाद ही इलाइक़ो मुराद अली शाह जे अबाणे ज़िले जो अहम इलाइक़ो आहे, पर हितां जे रहवासियुनि खे सदाईं रॻो वोट जी मशीनी सम्झियो वियो आहे। जे ईअं न हुजे हा त ही मसइलो घणो अरसो अॻु हल थी चुको हुजे हा। टैंकर माफ़िया हितां जी हुकूमत खां वधीक सरगर्म आहे। हिते वक़्तन बवक़्तु हितां जो माण्हू पाणीअ लाइ सरापा एहतजाज रहियो आहे। पाणीअ लाइ DC ऑफिस ते हज़ारे दफ़ा माण्हुनि एहतजाज कया आहिनि, धरणा आणी रोड ब्लॉक करे छॾियाऊं आहे, पर टैंकर माफ़िया हुकूमत पंहिंजो हिसो वठी, हुकूमती चूंडियल नुमाइंदा उन्हनि खां पंहिंजो हिसो पती वठी हितां जे माण्हुनि ॿोलाड़ी जे माण्हुनि खे पाणी ॾियण लाइ तयारु न आहिनि। टैंकर माफ़िया हुन बंगले जे माण्हुनि जा आहिनि जेके 4 दफ़ा MPA, 3 दफ़ा MNA, उनखां पोइ पंहिंजो नाज़िम बि उहो रहिया। हिन टाइम पूरे ज़िले जा मालिक बि पाण खे उहे था सराइनि, किंग बि उहो था सराइनि, पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त असां वटि पाणी जो ढुक बि कोन्हे। असीं पाणी जे नेमत खां महरूम आहियूं। उहे हिन इलाइक़े में ही ॾुतल इलाइक़ो आहे जिथे मज़दूर क़िस्म जा माण्हू रहनि था, जेके मज़दूर बेपहुच ग़रीब मिसकिन रहनि था। यकीन कंदो हिकिड़े इलाइक़े में माना पाणी न हुअण जे करे हिकिड़ो लाश पियो हुयो जनाज़ो, उनखे गुसल ॾियण लाइ पाणी कोन हो। तक़रीबन न त 25 खां 30 कॉलोनियूं हिते आहिनि ऐं जेके सभु वीचारा पाणी जे लाइ परेशान आहिनि। वक़्तनि सियासी समाजी माण्हू एहतजाज कंदा रहनि था त वाटर सप्लाई जूं लाइनूं असांखे फाल करे ऐं जेको उन्हनि कॉलोनियुनि ताईं पहुचाए ॾिनियूं वञनि, पर ख़बर न आहे असांजो बजट अलाए काॾे थो वञे। म्यूनिसिपल कमेटी जो जेको किरोड़नि जो बजट आहे काॾे थो वञे, का ख़बर कोन्हे। ऐं पाणी टैंकरनि जे ज़रिए असांखे मिले थो, उहो बि जॾहिं बि कंहिं वॾेरे जी ज़मीन मां उहे मशीनूं जेकॾहिं मतिलबु पैसनि जी लेन देन ते नथा ठहनि त उहे पटियूं वञनि थियूं, पोइ उहे वरी टैंकर वारा अञा परे खां पाणी आणनि था त उहे जवाज़ ॼाणाइनि था। जेको टैंकर असांखे 1800-1500 रुपए मिलंदो, हींअर उहो पाणी जो टैंकर असांखे 3000 में पियो थो मिले। त ही ग़रीब माण्हू वीचारा हेॾे महांगाई दौर में छा पेट जी पूरत कनि या हिन पाणी जी पूरत कनि। असां त ॾाढो परेशान हाल थी आहियूं ऐं गवर्नमेंट खे अपील आहे हितां जे जेको आहे सो जेका बि हीअं निगरान गवर्नमेंट आहे, छो सिंध गवर्नमेंट त अहिड़ी हालात ऐं अहिड़ा जेको आहे सो माण्हुनि सां हशर कयो आहे जो माण्हू उन्हनि खे हींअर ताईं बदवाऊं पिया था ॾियनि। म्यूनिसिपल कमेटी ॿोलाड़ी जो CMO इम्तियाज़ राहपोटो इहो एतिराफ़ करे थो त हिन इलाइक़े में टैंकर माफ़िया सरगर्म आहे। जेकॾहिं टैंकर माफ़िया सरगर्म आहे त पोइ उन ख़िलाफ़ कार्रवाई छो नथी कई वञे। टैंकर माफ़िया बिल्कुलु आहे। उन ते DC साहब जेको आहे सो ऑपरेशन बि कयो, कंट्रोल थियो। ऐं बाक़ी जेके बि असांजूं स्कीमूं आहिनि, जिथे असांजूं स्कीमूं आहिनि उहे असांजूं बिल्कुलु हलनि थियूं।
केवी फीडर ते आहिनि भिटाई टाउन जे जेकी आहे टैंकी आहे उते पाणी सप्लाई थिए पियो थो। भाउ हिते तव्हांखे ॿुधायां त टैंकर 3 खां 4,000 रुपया ऐं ताज़ो कनेक्शन बि कटियल आहिनि। मस्जिद में बि इंतिज़ाम आहे, कंहिंखे पाणी फ्री जो टैंकर ॾियण लाइ तयारु न आहे। मशीनरी करोड़नि रुपयनि जी म्यूनिसिपल ॿोलाड़ी जी तबाह लॻी पई आहे। साईं टैंकर जेको असां वटि टैंकर जी गाॾी आहे, असां जेको हाणे हिते पाणी जा वॾा मसइला, टैंकर जे करे असां 24 कलाक हलायूं था, उहो असांजो 4 खां 5 चक्कर कढी सघे थो। हिते बस्ती में तक़रीबन वाटर सप्लाई जो सप्लाई आहे ई कान, पाणी हिते आहे ई कोन, छो त पहिरियां SDA मां ईंदो पाणी, उहो बि उन्हनि जो उतां बस्ती जो पूरी बस्ती जो बंदि थी वियो आहे। इहो बिल्कुलु आहे। बाक़ी जेको असां वटि गाॾी आहे टैंकर, उन ते असां जेतिरो थी सघंदो आहे असां उन ते सप्लाई कंदा आहियूं। म्यूनिसिपल कमेटी ॿोलाड़ी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ख़ुर्शीद कॉलोनी, भिटाई कॉलोनी, साइट एरिया, बबर स्टॉप ऐं ख़ानज़ादा कॉलोनी समेत 20 खां मथे कॉलोनियुनि जा रहवासी वरियनि खां पीअण जे पाणीअ खां महरूम आहिनि। म्यूनिसिपल कमेटी वटि करोड़नि रुपयनि जी बजट बावजूदि हितां जे रहवासियुनि लाइ पीअण जे पाणी जी हासिलात नामुमकिन बणियल आहे। उन हवाले सां इख़्तियारियूं मसइलो हल करण बदिरां हिक ॿिए मथां इल्ज़ाम हणनि थियूं। म्यूनिसिपल कमेटी ॿोलाड़ी जे वाइस चेयरमैन मंठार ख़ासकेली जो मौक़िफ़ आहे त पाणी हालांकि SDA खे ॾियणो आहे, पर असां अवामी नुमाइंदा आहियूं, असां सम्झूं था हितां जे माण्हुनि खे ज़रूरत आहे, असांजी कोशिशूं आहिनि। असां हींअर काफ़ी जेका हिन जी जेका असां कोशिशि कई, चेयरमैन साहब असां गॾिजी करे DG साहब सां मुंहिंजी मीटिंग थी, उन खां पोइ असां वरी पाणी जी लाइनुनि ते वियासीं, उते काफ़ी लीकेज असां माना बंदि कराई आहे। लीकेज खां पोइ काफ़ी ॿियूं जेके स्कीमूं आहिनि जेके उन्हनि जो बि कनेक्शन काफ़ी लॻल आहिनि, कुझु असां कटराया आहिनि ऐं कुझु अञा लॻाए पिया आहिनि। उन्हनि असां सां कमिटमेंट कई आहे ऐं उन में DG असांजो डायरेक्टर साहिबु हुयो, SDA जो असांजो एक्शन साहिबु। टैंकर माफ़िया सरकार मां 3,000 खां 4,000 टैंकर इहो थियो जो DC साहिबु कुझु कराची विया ते जेके मुंहिंजे ख़्याल में हिकु परमिशन कान हुई, त उहे जेके माना उते हलिया पिए जेको आहे सो माना मोटरूं माना पाणी जा जेके हलिया पिए, उहे जेको चेक कयो उन खां DC साहिबु, त उते उन खां पोइ उहा शइ माना गैर कानूनी हुई। म्यूनिसिपल कमेटी ॿोलाड़ी में वाटर सप्लाई जूं लाइनूं, स्कीमूं तोड़े नंढा फिल्टर प्लांट्स गैर फ़ाल हुजण सबबि हिते टैंकर माफ़िया जो राज आहे। हिन गैर क़ानूनी कारोबार मां रोज़ानो लखें रुपयनि जी आमदनी थिए थी, जंहिंमां मुबैना तौरु सियासी असर रसूख़ रखंदड़ माण्हू पिणु हिसो पती वठनि था। हितां जा रहवासी इल्ज़ाम हणनि था त टैंकर माफ़िया जे सणभे कारोबार सबबि खेनि हथ वठी पीअण जे पाणीअ खां महरूम कयो पियो वञे। नाज़रीन, सिंध पुलिस दुनिया जी उहा वाहिद पुलिस आहे जेका मुक़ाबला कंदी आहे, ॾोहारियुनि खे मारे बि छॾींदी आहे, ज़ख़्मी बि कंदी आहे, पर ईअं वरली थियो आहे त पुलिस खे का रहड़ पाई हुजे। ख़ासि तौरु असां मुख़्तलिफ़ ज़िलनि जो जाइज़ो वठूं त पुलिस तरफ़ां इहे बयान जारी कया वेंदा आहिनि त अॼु फलाणी जाइ ते ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो थियो ऐं हेतिरा ॼणा ज़ख़्मी थिया या हेतिरा ॼणा मारिजी विया, पर पुलिस महफ़ूज़ रही। इन्हनि मुक़ाबलनि जी असलियत छा आहे, इन हवाले सां SSP शिकारपुर ख़ालिद मुस्तफ़ा कोराई कुझु इंकशाफ़ कया आहिनि। अचो त ॾिसूं था रशीद जामणे जी हीअ रिपोर्ट। हर ऑफिसर पंहिंजे तरीक़ेकार सां हिन ते ऑपरेशन कयो, को हाफ फ्राए ते, को फुल फ्राए ते, को फ़सुल ते, को केस दाख़िल करण ते। सिंध पुलिस कॾहिं चयो आहे त उहा कूड़ा मुक़ाबला कंदी आहे। प्यारी पुलिस समूरनि फुल तोड़े हाफ फ्राइज़ खे असली मुक़ाबला करार ॾींदी आहे, पर नेठ उहो पुलिस ऑफिसर बि साम्हूं अची वियो जेको एतिराफ़ करे थो त पुलिस फ्राए फुल बि कंदी आहे त हाफ पिणु। छो त जॾहिं माण्हू वधिजी ईंदो आहे पोइ पुलिस हुन सां 3rd डिग्री मेथड यूज़ कंदी आहे पंहिंजो क्रेडिट वधाइण लाइ। हाफ फ्राए, फुल फ्राए, इहे सभु उहे मतिलबु सम्झो त क़दम खणंदी आहे, पर उन सां मसइले जो हल कोन थो थिए। हू अॼुकल्ह सोशल मीडिया ते तमामु घणो मशहूरु आहे। ज़ुल्म जो शिकार ग़रीब माण्हुनि खे ॿियो न त आथत ॾियण जूं वीडियोज़ वायरल थियण बैदि माज़ी में मथस सख़्त तनक़ीद कंदड़ बि हिन जी हिमत अफ़ज़ाई कनि था। उहो आख़िर एॾो तकिड़ो मक़बूल छो थी वियो आहे? उन करे जो कमीशनूं पास करे SSPs बणियल अक्सर सिंधी ऑफिसर पाण खे माण्हुनि जो ख़ादम सम्झण बदिरां संदन वर्ताव अहिड़ो ई हूंदो आहे जहिड़ो कचे जे कंहिं थाणे जे SHO जो। जेतोणीकि SSP ख़ालिद मुस्तफ़ा कोराई ज़ाहिरी तौरु वॾो मिलनसार लॻे थो, पर छा संदसि वर्ताव मातहत पुलिस अमलदारनि ऐं अहलकारनि सां बि अहिड़ो ई आहे? उन हवाले सां गुज़िरियल ॾींहुं DSP खानपुर प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ख़ालिद मुस्तफ़ा कोराई मथां इल्ज़ाम हयां त संदसि रवैयो इंतिहाई सख़्तु आहे। खां पोइ तुंहिंजी हद में हाणे कोई बि ॾोह थियो त मां तो ते FIR कंदुसि। मां हिन खे चयोसीं तेल जो 250 लीटर ॾियो था, मुंहिंजो 600 लीटर मंज़ूरु थियल आहे IG खां, मूंखे तव्हां 250 लीटर ॾियो था, जेको हिन एमरजेंसी में ख़तमु थी चुको आहे।
गाॾी में हींअर तेल कोन्हे, मूंखे तेल ॾियो, मां सॼी राति रोड ते न मिलां त मां पुलिस ऑफिसर ई न आहियां। उन खां पोइ घटि वधि ॻाल्हायो, गाॾियूं गंद कढियईं। मां हिन खे चयो तव्हां इहो न ॻाल्हायो मूंसां। एसएसपी शिकारपुर एतराफ़ करे थो त पुलिस ऑफिसर माण्हुनि मथां कूड़ा केस दाख़िल करे मथनि 3rd डिग्री टार्चर जो निशानो पिणु बणाईंदा आहिनि। ख़ालिद मुस्तफ़ा कोराई खे हिन वक़्तु सिंध जो सभ खां तजुर्बेकार एसएसपी सम्झो वञे थो। माज़ी में मथस तमामु घणा इल्ज़ाम बि लॻा। सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि अंदरि पोस्टिंग दौरान तमामु घणो तनक़ीद जो निशानो पिणु बणिजंदो रहियो, पर अॼुकल्ह सोशल मीडिया ते संदसि वाखाण जा धूड़िया आहिनि। माज़ी में संदसि कारकरदगी छा रही उन जो फ़ैसिलो अवाम करे या अदालतूं, पर अॼुकल्ह हू बदअमनी जे वरचरियल शिकारपुर ज़िले में तमामु घणो मुतहरिक नज़र अचे थो। तव्हां वटि आवाज़ टीवी में त दोहल दमामनि सां ईंदासीं, सो दोहल दमामनि जी तयारी थिए पई। हिकिड़ो जेको अचे उन सां नाजाइज़ी न थींदी, जेको नथो अचे उन्हनि वटि दोहल दमामनि सां ऐं वाक़ई हिकिड़ो इबरतनाक ऑपरेशन थींदो, जेको घणनि सालनि ताईं जीअं दादूअ में अॻे थियो ईअं थींदो। अॻे दादूअ में इहो हाल हूंदो हुयो जेको हाणे शिकारपुर में हाल आहे, पोइ उहो दोहल दमामनि वारो थींदो। बाक़ी जेको पेश थिए थो, पेश थियण वारे खे कुझु न चइबो, उनखे अञा हथ त ॾिबी, बाबा तूं गुनाह कयो आहे त तूं कोर्ट खे हली मोह ॾे ऐं असां ते एतमाद कर। असीं ज़बान वारा ऐं वाइदे वारा ऑफिसर आहियूं, अचण वारे खे कुझु न चइबो आहे। शिकारपुर ज़िले में अमन अमान क़ाइमु करण जूं दावाऊं पंहिंजी जाइ ते, पर इहो बि न विसारणु घुर्जे त कुझु ॾींहं अॻु ई शिकारपुर ज़िले जे इलाइक़े मदेजी में जुणेजा कल्होड़ा तकरार तां 6 ॼणा मारिजी विया। एसएसपी ख़ालिद मुस्तफ़ा कोराई क़बीलाई तकरारनि जो सबबु जहालत खे करार ॾींदे चवे थो त तव्हां क़बीलाई झेड़ा चओ था, ऐं बिरादरियुनि जो झेड़ो चवां थो। हिकिड़े घर जो ॿिए घर सां झेड़ो थिए थो, उन ॿिए घर जो जेको झेड़ो थिए थो, पोइ उहा तालीम जो न हुजण जो फुक़दान। मिसाल तौर बिरोई ऐं पंहिंजो जूड़ेजा ऐं अब्बासी जो झेड़ो पाण में थियो हिकु घर जो, ऐं उन्हनि जो बैकग्राउंड ॾिसंदो त उहो सुठी ॻाल्हि त कोन थियो। पोइ उहा ॻाल्हि वधंदी वई, जहालत हुई, पोइ जंहिंखे जेको माण्हू क़ौम जो मिलियो कबीले जो उनखे मारींदा। पर इन जो सॼो फुक़दान जेको आहे उहो तालीम जो न हुजणु आहे, शऊर जो न हुजणु आहे। जे शऊर हुजे त इहे मामलात न। शिकारपुर ज़िले में अमन अमान जी सूरत-हाल बहितर थी आहे या न, बहरहाल इहो ज़रूरु आहे जो आम माण्हुनि जी पुलिस ऑफिसरनि ताईं पहुच सवली ज़रूरु थी वई आहे। जो एसएसपी ख़ालिद मुस्तफ़ा कोराई जी दावा आहे त साणसि हर माण्हू राब्तो करे पंहिंजा ॾुख सूर ॿुधाए सघे थो। हू हर माण्हू जी कॉल अटेंड कंदो आहे, न त सिंध जा कमीशन पास एसएसपीज़ पोस्टिंग मिलण बैदि पंहिंजी ऑफिसुनि जा दर माण्हुनि लाइ बंदि करे छॾींदा आहिनि। त पुलिस जेको आहे पहिरियों इंसाफ़ जो दरवाज़ो आहे, उहो जेकॾहिं प्यारु ॾींदो, मोहबत ॾींदो, ऐं पुलिस सर्विस आहे, हुक्मरानी न आहे, उहा पुराणी ॻाल्हि वई हली। हाणे नओं ऑफिसर अची वियो आहे, नओं तबिको अची वियो आहे, माण्हुनि में शऊर अची वियो आहे ऐं मीडिया ॾाढी स्ट्रॉन्ग थी वई आहे। जे उहे सर्विस ॾींदा त माण्हू पंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा। पर बहरहाल तालीम जो फुक़दान आहे। जॾहिं माण्हू वेपन छॾे कलम खणंदो, पंहिंजे बचे खे स्कूल मोकिलींदो, उनखे ॿुधाईंदो त तालीम छा आहे। उहो जेको जंहिं वटि 100 एकड़ आहे उहो वञी मोबाइल फुर करे थो, उहो मोटरसाइकिल फुर करे थो, उनखे सम्झाइजे त तोखे इन 100 एकड़ ॿनीअ मां तोखे उपत जेका आहे ख़र्च कढी बि करोड़ खनि 6 महीननि जो मिली सघे थो। बहरहाल सिंध जे समूरनि एसएसपीज़ खे आम माण्हुनि तरफ़ पंहिंजो रवैयो तब्दील करणो पवंदो। ख़ालिद मुस्तफ़ा कोराई वारी ॻाल्हि वांगुरु उहे हुक्मरान न पर अवाम जा ख़ादिम आहिनि। नाज़रीन, वक़्तु थियो आहे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ कुझु ॿिनि मामलनि जो जाइज़ो वठंदासीं। ॾिसंदा रहो रियल इश्यूज़।